नाज़रीन अवांखे मीरपुर साकरो मां ख़बर ॾियूं त झेड़े दौरान ज़ख़्मी थियल ॻोठाणो ज़ख़्मनि जा सूर नसांदे दम ॾेई छॾियो आहे। अवांखे ॿुधायूं त गुज़िरियल ॾींहुं ॻोठ इस्माइल खलीफ़ो में खलीफ़ा बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े दौरान 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ, जिन मां हिकु ॼणो फौत थी वियो आहे। अवांखे ॿुधायूं त लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो वियो आहे। ख़बर अवांखे ॾियूं मीरपुर साकरो खां त मीरपुर साकरो में झेड़े दौरान ज़ख़्मी थियल ॻोठाणो ज़ख़्मनि जा सूर नसंदे फौत थी वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं ॻोठ इस्माइल खलीफ़ो में खलीफ़ा बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़े दौरान 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ, खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिन मां हिकु ॼणो फौत थी वियो आहे। लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो वियो आहे। अवांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं त मीरपुर साकरो में झेड़े दौरान ज़ख़्मी थियल ॻोठाणो ज़ख़्मनि जा सूर नसांदे दम ॾेई छॾियो आहे। गुज़िरियल ॾींहुं ॻोठ इस्माइल खलीफ़ो में खलीफ़ा बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़े दौरान 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे मीरपुर साकरो मां KT न्यूज़ जो रिपोर्टर एजाज़ शेख। जी एजाज़, तफ़सील ॾिजो। जी बिल्कुल ज़ाबिर, मीरपुर साकरो में गुज़िरियल ॾींहुं मीरपुर साकरो जे ॻोठ इस्माइल खलीफ़ो में खलीफ़ा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो हो, जंहिंमें ॿिन्ही धुरियुनि जा 7 माण्हू सख़्तु ज़ख़्मी थी पिया हुआ, जंहिंमां 3 ॼणनि जी गिनती जोगी हालत हुजण करे कराची जे अस्पताल मोकिलियो वियो, जंहिंमां 34 वरनि जे दो खलीफ़ो कराची जे अस्पताल में दम दणी हवाले करे छॾियो आहे। संदसि मड़ मीरपुर साकरो लॻ अबाणे ॻोठ इस्माइल खलीफ़ो में आंदो वियो आहे। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं लठियूं कुआरियूं लॻण सबबि 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ, जेके शेख ज़ैद अस्पताल मीरपुर साकरो आंदो वियो हो। ज़ख़्मी में उमर, नूर मोहम्मद, दोदो, भुट्टो, वज़ीर, अलादाद, खमीसो शामिल हुआ, जंहिंमें दोदो, उमर, नूर मोहम्मद, खलीफ़ो जिन जी गिनती जो बि हालत हुजण करे खेनि कराची अस्पताल मोकिलियो वियो, जंहिंमां 34 वरनि जे दोदो खलीफ़ो जेको आहे ज़ख़्मनि जी 7 सहंदे दम दणी हवाले करे छॾियो आहे। ऐं उमर, नूर मोहम्मद जी गिनती जो बि हालत ॿुधाई पई वञे। झेड़े जो जेको कारण आहे माल जो लोहो ॾियण था ॿिन्ही धुरी में पाण में बदकलामी थी जंहिं करे ही वाक़ियो पेश आयो। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ एजाज़ अहमद शेख।